करण वारा अज़ादार जेके गॾु था थियनि न ॾिसनि था गर्मी न ॾिसनि था सर्दी तवज्जो न गर्मी जो भो न सर्दी जो भो धमाकनि जो भो तवज्जो कंहिं शइ जो भो नथा करनि अची मजलिस हुसैन में वेहनि था पोइ इन्हनि जे लाइ इनाम छा आहे काइनात जो नबी फरमाए थो आए उम्मे सलमा जॾहिं बि जिथे बि अली जो ज़िक्र थींदो आहे जेके जेके मुंहिंजे भाउ जो ज़िक्र ॿुधण जे लाइ गॾु थींदा आहिनि ओ फर्श अर्श तां मलाइकनि जो झुरमट ज़मीन ते ईंदो आहे ऐं उन मक़ाम ते पहुचंदो आहे जिथे अज़ादार ज़िक्र अली ॿुधंदा आहिनि ऐं ज़िक्र अली ॿुधण वारनि जो तवाफ़ ईअं कंदा आहिनि जीअं हाजी खाना काबा जो गजी करे गदीरी बणजी हैदरी सलवान हाजी खाने काबा सब गॾु थींदा हाणे जेके पहुता अची तवाफ़ कनि हिननि अज़ादारनि खे कंहिं मक़ाम ते ॾुॾण जी ज़रूरत नाहे छो रसूल ख़ुदा जी हदीस आहे मौला जन फरमाईंदा ऐं हुसैन खे रोइण वारा ऐं हुसैन जा अज़ादार ऐं हुसैन खे रोइण वारो यादि रखिजो सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा बि फरमाए थी ऐं मुंहिंजे बचड़े खे रोइण वारो तव्हां बेखौफ़ो ख़तर थी हुसैन जी अज़ादारी में बपा हुसैन जी अज़ादारी बपा कयो जो तव्हां कमु कयो था हुन रब जो तव्हांजी हिफ़ाज़त आम माण्हू जे हथ में न हुन रब जे हथ में आहे कंहिं आम माण्हू जे हथ में मुहाफ़िज़त न आहे तुंहिंजी हिफ़ाज़त ख़ुदि ख़ुदा कंदो हुन चयो हुसैन तूं मूंखे यादि कर मां तोखे यादि कयां मां तव्हां खां थो पुछां हुसैन अहिड़े मक़ाम ते यादि कयो जो कंहिंजो पीउ यादि कंहिंखे ताक़त न आहे जो हुसैन जहिड़ो यादि करे अल्लाह खे हुसैन जो सिरो नोके नेज़ा ते लेकिन पढ़े क़ुरान थो हुसैन अहिड़ो यादि कयो कोई यादि नथो करे सघे हाणे हुसैन अल्लाह खे अहिड़ो यादि कयो जो को यादि नथो करे सघे हाणे अल्लाह जो कमु आहे न अल्लाह उन्हनि खे यादि हुसैन खे यादि करे अल्लाह चए थो मुंहिंजो ज़िक्र कयो मां तव्हांजो तव्हां मूंखे यादि कयो मां तव्हांखे हाणे हुसैन अल्लाह खे अहिड़ो यादि कयो जो कोई यादि न करे हाणे अल्लाह पाण त हुसैन हुसैन न कंदो अल्लाह हुसैन हुसैन पंहिंजे बंदन खां कराईंदो यादि रखो जेको माण्हू मुहाफ़िज़त उनजी उहो कंदो आहे असां कमु कयो आहे रबानी जो कमु हुन रब जो कमु आहे हुसैन खे यादि करणु पर परेशान न थी धमाकनि को न ॾिजां बम को न ॾिजां छो त तुंहिंजी हिफ़ाज़त ख़ुदि पाण रहमान करे थो हैदरी सलवात पर मोहम्मद हिफ़ाज़त तुंहिंजी रहमान थो करे ऐं हिन मक़ाम मलाइका अचनि जंहिंमहिल अचनि था तवाफ़ करनि था जॾहिं हितां खां हुते वञनि था न रहिजी वियल फ़रिश्ता पुछनि था तवजो जेके जेके ज़िक्र शबीर में वेठा हो जेके जेके मजलिस अज़ा खे इबादत सम्झंदा हो उन्हनि जे लाइ जुमिलो चवणु लॻो आहे ख़बर नाहे कहिड़ा बंदा मुंहिंजे जुमिले खे सम्झंदा कहिड़नि जे दिलि तां कहिड़नि जे दिमाग़ तां गुज़रंदो ख़बर नाहे हीउ जुमिलो चवणु लॻो आहे जॾहिं हितां खां हुते वेंदा न पुछा कंदा हीअ जेका अॼु ख़ुशबू अचे थी तव्हांजे बदन मां इहा कॾहिं ॾिठी कोन्हे जेका तव्हांजे बदन मां ख़ुशबू थी अचे इहा अहिड़ी कॾहिं का ख़ुशबू ॾिठी न आहे इहा ख़ुशबू छाजी आहे अली जी जो कसम आहे फ़रिश्ता चवंदा असांखे ॿी ख़बर न आहे बसि अली जो ज़िक्र ज़मीन ते पियो हले ज़िक्र अली ॿुधी शबीर जो ज़िक्र अली जो ज़िक्र ॿुधी आया उहे फ़रिश्ता पुछनि था किथे फलाणे मक़ाम ते मालिक असांखे इजाज़त आहे असां वञूं तवज्जो असां वञूं आवाज़ कुदरती अचे त हाणे उहो मक़ाम त उते बंदि थी वियो शबीर जा आज़ादार हलिया विया इमाम बारगाह बंदि थी वई तवज्जो इमाम बारगाह बंदि थी वई आज़ादार हलिया विया अर्ज़ था करनि मालिक भले मालिक भले भले उहो मक़ाम बंदि थी वियो हुजे उहे अज़ादार हलिया विया हुजनि असां इजाज़त ॾे उन मक़ाम ते वञी पंहिंजा पर मस कयूं जिथे उहे अज़ादार वेठा हुआ
जिथे ये शबीर के रोने वारा बैठा, तवज्जो कजो, शबीर के रोने वारा बैठा, यानी तहां घर हलिया वींदो, असां घर हलिया वींदासे, लेकिन शबीर जे अज़ादारन जे वेहण वारे मकाम ते एतिरो मकाम बुलंदा जो तहां घर हलिया वींदो, लेकिन इन मकाम ते फरिश्तन जो नुज़ूल थींदो रहंदो। हुसैन की रोइण वारो कामलो ज़ियारत वारा लिखन था जॾहिं शबीर मौला जो अज़ादार दुनिया छॾे वञे थो, ही जहान छॾे वञे थो, जॾहिं क़ब्र में वञे थो, अल्लाह आस पास 40 क़ब्रनि तो अज़ाब हटाए थो छॾे। कामलो ज़ियारत वारा लिखिया त 40 क़ब्रनि तो अल्लाह आस पास अज़ाब हटाए थो छॾे। अहले क़बूर पुछनि था मालिक छा पोयनि जो को सब्र, पोयनि जो को अजर ऐं इनाम आहे? अल्लाह जी आवाज़ ते चई तव्हांजे पोयनि जो अजर ऐं इनाम न आहे, हे हुसैन जे अज़ादार जी बरकत। ये हुसैन जे अज़ादार जी बरकत छो त हुसैन जो अज़ादार आहे तमस्सुक जी ॻाल्हि। नबी फरमाया जेको भी मुंहिंजी तरफ़ सां ऐं क़ुरान सां तमस्सुक रखंदो, तवज्जो आहे लाइन सलवात पढ़ो मोहम्मद अहल बैत सां जेको तमस्सुक रखंदो कॾहिं बि गुमराह न थींदो। जेको हुजे कोसर कायनात जो नबी सरदार एड़ो नबी जो कंहिंखां हुन जे कला हुन जी वही का सवा ॻाल्हाए न, हो जेसी ताईं चवे न तेसी ताईं ॻाल्हाए न। कायनात जो नबी ख़ुतबो थो ॾे, हिकिड़ो शख़्स फ्रूट खणी आयो, कुझु ग़िज़ा खणी आयो, अल्लाह जा नबी ही तव्हां खाओ, तवज्जो, अल्लाह जा नबी ही तव्हां खाओ। अल्लाह जे नबी जी आवाज़ चई मां खावां, अल्लाह जा नबी मां तव्हां सां मोहब्बत थो कयां, मां तव्हां सां इश्क कयां थो, तव्हां सां मोहब्बत कयां थो, ही ग़िज़ा तव्हां खाओ। अल्लाह जे नबी जी आवाज़ थी चए जे तूं मूं सां मोहब्बत करे थो त मां हीअ खावां, लेकिन मां बि कंहिंसां मोहब्बत थो कयां। तवज्जो आहे नाराए हैदरी, जेके जेके बंदा गदीरी बणजी बेदार में चओ हैदरी, सलवात पर मोहम्मद इमाम भी कैसा मोहब्बत थो कयां। हाणे नबी त हथ में वरता, अल्लाह जी आवाज़ ते चए महबूब तेसी ताईं तूं न खाइजा जेसी ताईं जंहिंसां तूं मोहब्बत कंदो आहे उहो न अचे। अली मौला जी इज़त जो कसम आहे ज़माने ॾिठो जॾहिं अली आयो, कायनात जो सचो नबी तो फरमाए या अली, ऐ मुंहिंजा भाउ अली, ऐ मुंहिंजा वसी अली, ओ मुंहिंजा भाउ अली, ही ग़िज़ा तूं खा। कंहिं चयो या अली, अल्लाह जा नबी मां त तोसां मोहब्बत थो कयां, ही ग़िज़ा तूं खा। अल्लाह जो नबी तो फरमाए तेसी ताईं मूंसां मोहब्बत साबित ही न जेसी ताईं अली सां मोहब्बत न करे। इन बंदा रहिजी विया गदीर बणजी हैदरी, सलवात पर मोहम्मद ऐं जेको हिन दरवाज़े ते झुकंदो आहे, जेको झुके, जेको इन सां तमस्सुक रखे, उनखे रंग लॻी वेंदो, उनजा बेड़ा पार थी वेंदा। मिसाल आम मिट्टी कोई न खाईंदो, खाईंदो कोई मिट्टी हराम आहे, न खाईंदो। जेका मिट्टी आहे या मिट्टी को न खाईंदो, तवज्जो कजो, मिट्टी न खाईंदो हराम आहे। लेकिन करबला जे गरीब जे क़ब्र जी मिट्टी, करबला जे गरीब जी मिट्टी, जॾहिं क़ब्र जी मिट्टी, ओ भाई असां हर मिट्टी जी ताज़ीम न कंदा हूं जेका मिट्टी हुसैन सां मंसूब थी वञे, हर घोड़े जी ताज़ीम न कंदा हूं जेको घोड़ो हुसैन सां मंसूब थी वञे। माण्हू ॿिया बि खणा, लेकिन हुसैन जे अज़ादार जहिड़ो को अज़ादार न आहे। ज़ाकिर ॿिया बि घणा, ज़िक्र शबीर करण वारे जहिड़ो को ज़ाकिर न आहे। इन मकाम जहिड़ो को मकाम कोन्हे। हिकिड़ो बंदे गुनाहगार इंतकाल जो वसियत कई मां मरी वञा, नजब दफ़न, तवज्जो, नजब दफ़न कजो, मरी वञा नजब दफ़न, वसियत इहा हुई। हाणे खणी हलिया, खणी जंहिंमहिल हलण लॻा पहुता नजब जे हुदूद जे ॿाहिरि, अचानक मिट्टी जो तूफ़ान